सब पढ़ो सल्ले अला सैयदना। आयो मुझो सुहणो नबी, आयो मुझो सुहणो नबी, आयो मुझो मिठड़ो नबी। चंद्र ओ चंद्र तुझी जात पाड़ियान प्रीसी। शाह साहब फरमाए तो तू भी चोरी जो चंद्र सोहणो आ, पर मुझो मुस्तफा अञा वधीक सोहणो आ। सलाम का हदिया पेश करने की सआदत हासिल कर रहे थे। अब मैं दावत नाते कलाम नाते रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम देना चाहता हूँ। जनाब फ़कीर सनाउल अशर साहब जो कि आए और नाते रसूल मकबूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम का हदिया पेश करें और हमारे दिलों को पुरनूर फरमाए। जनाब फ़कीर सनाउल अशर साहब। मरहबा 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 मरहबा। नाराए तकबीर, नाराए तमाम अहम शख्सियत है जन हे दीनी प्रोग्राम मुनक़िद कयो आहे, जेको सखर सेंट्रल जेल में मुनक़िद कयो आहे। असां सॼो ॾींहुं हे प्रोग्राम हिते सखर सेंट्रल जेल में मुस्तफ़ा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में अटेंड कयो आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी बाज सां मोहतरम जनाब सुप्रीडेंट इरशाद अली इरंद साहब जो दीन दुनिया जूं साईं जन खे भलायूं था फरमाए, सॼे अमले खे ऐं क़ाइदिन खे सभिनी खे अल्लाह तबारक व तआला दीन ऐं दुनिया जूं भलायूं ऐं परेशानियूं ख़त्म फरमाए। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद शरीफ पढ़ण जी फज़ीलत आहे त जॾहिं को माण्हू हिकु दफ़ो दुरूद शरीफ पढ़े थो त उन माण्हू ते अल्लाह साईं जूं 10 रहमतूं नाज़िल थियनि थियूं ऐं 10 गुनाह माफ़ थियनि था ऐं 10 दर्जा जन्नत में बुलंद थियनि था। शाफी शर मीर मोहम्मद वा कयो एहसान थई अल्लाह। शाफी शर मीर मोहम्मद वा कयो एहसान थई अल्लाह। नबीअ जे नात ख़्वानन में, नबीअ जे नात ख़्वानन में पंहिंजो नालो ॻणाईंदो करे विलादत। जश्न मोहम्मद जो वॾो मेलो मल्हाईंदो करे। क़बर में कम नबी ईंदुई, अशर में कम नबी ईंदुई, सना तहीं जी सुणाईंदो करे विलादत। जश्न मोहम्मद जो वॾो मेलो मल्हाईंदो करे। शहीदे करबला के वास्ते सैयदे सज्जाद के सदके में आबिद रख हमें इल्म हक दे बाकी।